अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊँ यहाँ प्रिया गुल सबका पेरिक नजर हेडलाइंस थे। इस्लामाबाद हाई कोर्ट जज जस्टिस तारिक जहांगीरी चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट मथा बेएतमादी ज़ाहिर करछी जाली डिग्री ए केस बे बेंच के मुंतकिल करण जो मुतालबो। इस्लामाबाद हाई कोर्ट में केस जी बुधनी जस्टिस तारिक जहांगीरी पारां चीफ जस्टिस सरफराज डोगर जे बेंच में शामिल थियण ते एतराज़। जस्टिस तारिक जहांगीरी चयो त अवां मुख्य अदालती कार्रवाई खां रोकियो जेको अदालती तारीख़ में कॾहिं नाहे थियो। ईअं त कंहिं पटे वाले खे बि कम खां नाहे रोकियो वेंदो। चीफ जस्टिस सरफराज डोगर मार्क्स ॾींदे चयो त अवां खे इंसाफ़ ईअं ई मिलंदो जीअं ॿियनि खे मिलंदो आहे। अदालत ईंदड़ बुधनी ते कराची यूनिवर्सिटी जे रजिस्ट्रार खे तलब करे वरितो। अॻूणे वज़ीर आज़म जी भेण अलीमा ख़ान चयो आहे त बानी पीटीआई सां मुलाक़ात लाइ सुभाणे ॿीहर अडियाला जेल वेंदासीं ऐं उते विहंदासीं। असांजी मुलाक़ात नथा कराइनि, पाणी हारे था छॾनि, ही छा बि कनि, असां पंहिंजे मक़सद तां पोइ ते न हटंदासीं। रावलपिंडी में अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे अलीमा ख़ान वधीक चयो आहे त बानी पीटीआई जी टीम ई असांजी टीम आहे। अलीमा ख़ान ग्रुप ऐं बुशरा बीबी ग्रुप प्रोपेगंडा आहे। शेर अफ़ज़ल मुरवत खे संजीदा वठंदड़नि ते हैरानगी थी आहे। ऑस्ट्रेलिया में दहशतगर्दी जे वाक़े में मारिजी वियलनि जो अंग 15 थी वियो। हमलो कंदड़ जवाबदारनि जे पीउ पुट तौरु सुञाणप। पुलिस चवण आहे त तक़रीब 1000 खां वधीक शरीक माण्हुनि मथां फायरिंग कई वई। पुलिस जी जवाबी कार्रवाई में 51 वरनि जो साजिद इकराम मारिजी वियो। 24 वरनि जे नवीद इकराम खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। हमलो कंदड़नि जी गाॾी मां धमाकेदार मादो हथ कयो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त शर्मिंदगी जी ॻाल्हि आहे त पोलियो जो मर्ज़ रुगो पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में आहे। ॿियनि इस्लामी मुल्कनि ॿारनि खे फोड़ा प्यारे वायरस में निजात हासिल कई आहे। पोलियो वायरस जो ख़ात्मो हुकूमत जी तरजीह आहे। वालिदैन ताउन कनि, मुहिम दौरान गफ़लत कंदड़ ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। कराची में पुराणी हाजी कैंप में ॿारनि खे फोड़ा प्यारे पोलियो ख़िलाफ़ मुहिम जो इफ़्तिताह करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त सिंध में हलंदड़ साल पोलियो वायरस जा 9 केस रिपोर्ट थिया। आख़िरी केस बदीन में ज़ाहिर कयो। पोलियो ख़िलाफ़ मुहिम 1 डिसंबर ताईं जारी रहंदी। सूबे में 1 करोड़ 6 लख ॿारनि खे फोड़ा पियारिया वेंदा। पोलियो वर्कर्स जी हिफ़ाज़त लाइ 21,000 पुलिस एहलकार मुक़रर कया विया आहिनि। कराची लाइ डबल डेकर बसूं बंदरगाह ते पहुची वयूं। सीनियर वज़ीर शर्जिल मेमण चयो आहे त डबल डेकर बसूं जल्द कराची जे रोडनि ते आणींदासीं। कराची जे माण्हुनि लाइ इहा वॾी ख़ुशख़बरी आहे। कोयटा ऐं बरपासे वारे इलाइक़नि में हल्की बरसात ऐं बर्फ़बारी। घटि में घटि गर्मी पद 5 सेंटीग्रेड ताईं पहुची वियो। किलात में 0 ऐं ज़ोप में 3 सेंटीग्रेड रिकॉर्ड। थधि में इज़ाफ़े सबबि माण्हू घरनि ताईं महदूद। स्टेट बैंक जी मॉनिटरी पॉलिसी कमेटी जो इजलास अॼु थींदो। इजलास में व्याज जी शरत तइ कई वेंदी। 11% शर बरक़रार रखण जो इम्कान। कमेटी पारां चइनि इजलासनि में व्याज जी शर 11% बरक़रार रखी वई आहे। शागिर्द अख़बारनि गनी अमान चांडी सरमत मीरानी जी ज़मानत में 21 जनवरी ताईं वाद। सिंध हाई कोर्ट में ज़मानत जी दरख़्वास्त ॿुधणी। गनी अमान सरमत मीरानी वकील पेश। अदालत पारां सरकारी वकील खे ईंदड़ ॿुधणी ते केस जी तयारी करे अचण जी हिदायत। सुजावल में खुली कचहरी में पीड़सन मथां तशद्दुद कंदड़ वधीक 3 जवाबदार गिरफ़्तार। पुलिस जवाबदारनि कादिर बख्श जत, सदाम जत ऐं उर्स जत खे हिरासत में वठी लॉकअप करे छॾियो। कुझु ॾींहं अॻु सूबाई वज़ीर शाहीना शेर अली जे खुलियल कचहरी दौरान पीड़सन रजब मेमण मथां तशद्दुद कयो वियो हो। पीड़सन मथां तशद्दुद वाक़े में अॻु गिरफ़्तार 4 जवाबदार ज़मानत ते आज़ाद थियल।